सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे प्रोग्राम कुछ वक्त किताब मां अवां जो मेज़बान इमदाद अली ओढो हाज़िर आहियां। अॼोके प्रोग्राम में असां 3 किताबनि जी पढ़ाई कंदासूं। उन्हनि में सभ खां पहिरियां ई सिंध जे ॾाहे साईं मोहम्मद इब्राहिम जोयो जे रहबर सिंध साईं जीएम सैयद जी 7 साला तकरीब में कयल सदारती तकरीर किताब जो नालो आहे विरची न वेठी। किताब जो मुरतिब आहे साईं आज़ाद काज़ी। असांजो ॿियो किताब फ़िक्री तहरीरूं जंहिंजो सहेड़ींदड़ आहे साईं नूर अहमद मेमण। हिन किताब मां इमाम इनकलाब मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जो मज़मून जंहिंजो उनवान आहे इनकलाब लाइ तालीम ऐं तरबियत जी अहमियत। असांजो टियों किताब आहे उहो को ॿियो फ़हम जंहिंजो लेखक आहे तालीमदान दानिशवर अलामा आए काज़ी। मज़मून जो मौज़ू आहे फ़िलसुफ़नि खे ख़िताब। सामईन अचो त प्रोग्राम कुछ वक्त किताब मां जी शुरूआत करियूं। साईं जीएम सैयद जी 7 साला तकरीब में कयल साईं मोहम्मद इब्राहिम जोयो जी सदारती तकरीर पेश कंदासूं। ॾात न आहे ज़ात ते जो वहे सो लहे, मरण आगे जे मुआ मरी न थिया मात, हूंदा से हयात जीअणा पोइ जे जिया। सैयद आज़म साईं जीएम सैयद संदन ज़िंदगी जे घणनि पहलुनि ते तव्हांखे वाक़फ़ियत ॾिनी वई। अज़ीम माण्हू के मौजे सां कोन पैदा थींदा आहिनि। आई डोंट बिलीव इन दैट। अज़ीम माण्हू जेके आहिनि से पंहिंजे घरू माहौल में ऐं आसपास जे माहौल में जिन असरनि हेठि पलबा आहिनि, इहो असर, तरबियत, इहा ॼाण, इहो तजुर्बो, आज़मूदो, मुशाहिदो, इन मां उहे सिखंदा आहिनि। सिखी पोइ उन ते अमल कंदा आहिनि। जो वहे सो लहे, वहण माना सिखण, ऐं इन सिखण ते अमल करण ॾात न आहे। साईं जीएम सैयद उहो ख़ुश नसीब शख़्स हो जंहिंखे आसपास जा भलारा माण्हू जिन जे हथनि में हू पलियो ऐं ॿाहिरि स्कूल में जिते हू पढ़ियो, उस्ताद जेकी हिन खे मिलिया, तंहिंखां पोइ जेका संगत हिन खे मिली, ॿाहिरि माण्हू निकिरे थो, संगती साथी मिलनि था, माण्हू अकेलो कोन थो जीए, वॾो थिए थो, तरबियत थो पाए, ग्रोथ थो करे,
डेवलप थो करे, साईं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में ख़ुशि नसीब हो। संदन ज़िंदगी जेको रुख वठी अॻिते हले उन ते असर आहे। हिंदू हुआ, बोरी हुआ, कराचीअ जा माण्हू हुआ जेके नंढी उमिरि में ई खेसि मिलिया, जिन सां 15-16 वरियनि जी उमिरि में मुलाक़ात थी, ख़िलाफ़त वारे ज़माने में मिलिया। इहे सभई ॻाल्हियूं संदन ज़िंदगीअ जे सिलसिले में लिखियूं वयूं आहिनि, रिकॉर्ड थियल आहिनि। सॼी सिंधी समाज, शाह साहब जी परवरिश ऐं तरबियत लाइ जेको क्रेडिट आहे सो goes to the social atmosphere of Sindh and Sindhi culture in which he lived and rose to manhood. सैयद आज़म साईं जीएम सैयद जॾहिं सियासत में आयो त पहिरें कांग्रेस सां हिन जो रूह रिधो, छाकाणि त पाण जिन सियासी माण्हुनि ऐं सियासी अॻुवाननि सां लह विचड़ में आयो, उन्हनि जो तालुक़ कांग्रेस सां हो। उन्हनि में मुस्लिम लीगी हो ई कोन। उन वक़्तु ग़ालिबन मोहम्मदन एसोसिएशन हुई जेका सर सैयद अहमद ख़ान जे नक्शे कदम ते किन थोरनि सिंधी मुसलमाननि सिंध में बि ठाही हुई, जेका ख़ालिसतन दोईअ जी विरासत ते बीठल हुई, यानी मुस्लिम ऐं हिंदू जी विरासत ते सैयद इन खे क़बूल न कयो। सैयद खे अहिड़े कंहिं फ़र्क़ या तफ़रक़े वारे कंहिं ॻाल्हि कशिश न कई। दोईअ वारी सियासत, दोईअ वारो नज़रियो मज़हब जी बुनियाद ते हिंदू मुसलमान जी विरासत खेनि क़बूल न हुई, छाकाणि त उन वक़्तु सैयद ते लतीफ़ जो असर, घर जो असर, पंहिंजी संगत साथ जो अहिड़ो असर पियो जो इहा दोई खेसि न आवड़ी। कांग्रेस हिन खे आइड़ी ऐं कांग्रेस सां ई हिन पंहिंजी वेझाइप कई, रफ़ाक़त कई। पोइ 1936 या उन खां अॻु में बम्बई खां सिंध जी विरासत जो मसइलो थियो हो। इन बाबति तव्हांखे यादि रखणु घुर्जे, इहा तारीख़ जी हक़ीक़त आहे ऐं ॻाल्हि जो मुस्बत पहलू बि इहो आहे त बम्बई खां सिंध जी जुदाई लाइ सिंध जा हिंदू पहिरियों उन्हनि कोशिश वरिती, हिक खां न, ॿिनि खां न, पर हिकिड़ो मुकमिल ग्रुप हो सोशल वर्करनि ऐं सोशल लीडरनि जो, जिन अॻुवाणी कई ऐं सिंध खां बम्बई जी जुदाई जो प्रपोज़ल ॾिनो। इन खां घणो पोइ मुसलमान मैदान ते आया ऐं इन ई सेक्युलर नेशनलिस्ट तहरीक खे फ़िरके परस्तीअ तरफ़ मुड़ियो वियो। तंहिंखां पोइ कुझु हिंदू इन ॻाल्हि खां ॾिना जिन इहो सोचियो त असां त सिंध जी जुदाई जी पंहिंजे वतन जी ॻाल्हि सम्झी पिया करियूं, असां पंहिंजी सिंध खे बम्बई खां जुदा कराए डेवलप करणु घुरूं था, असां कराची जे पोर्ट खे अहम बनाइणु घुरूं था, असांजो जेको वापारु आहे यूरोप सां सो कराची बंदर तां वेझो हुअण करे सिंध जे वापार में वधीक तरक्की ईंदी ऐं सिंध जी डेवलपमेंट थी सघंदी। बम्बई असांजो हिसो खयूं थी वई। इहा हिकिड़ी इक़्तिसादी मुक़ाबलेबाज़ी हुई ऐं इन इक़्तिसादी मुक़ाबलेबाज़ी खां सवाइ ॿियो को हिंदू ऐं मुसलमान जो मुक़ाबलो कोन हो। सो हिंदुनी पहल कई हुई त असांजी सिंध खे बम्बई खां जुदा कयो वञे, किताब लिखियाऊं, कोशिशूं कयाऊं। तंहिंखां पोइ फ़िरके वारियत विच में भरी आई ऐं पोइ उहो ई थियो जेको अव्हां खे मालूम आहे। मां इहा ॻाल्हि मुख़्तसिर पियो ॿुधायां, तफ़सील में वञिबो त घणियूं ॻाल्हियूं थींदियूं। ख़ैर, सिंध जुदा थी, पर इन्हीअ खे ख़्वामख़्वाह हिंदुनि जे ख़िलाफ़ ॾिठो वियो। हिकिड़ा चंद तंग नज़र मुसलमान लीडर अहिड़ा पैदा थिया जेके मुसलमान अवाम जा बि ख़ैर ख़्वाह न हुआ, यानी जागीरदार, नवाब, रुगो हितां जा न पर पंजाब जे जागीरदारनि बि नज़रूं विधियूं सिंध ते त इहा जुदा थिए त असीं इन खे हड़प कयूं। अंग्रेज़ वटि त सिंध जी जुदाई बाबति का ख़ासि सियासी ॻाल्हि कान हुई। हू त इन वक़्तु उन मसइले ते शायदि ग़ैर जानिबदार हुआ, पर अंग्रेज़ जुदागाना चूंडूं अॻे ई असांजे मथां मढ़ियूं, वेढ़ायो ऐं राज करियो जी बुनियाद ते। पोइ जॾहिं ॾिठाऊं त सिंध जी बम्बई खां जुदाई मुक़ामी इख़्तिलाफ़नि जो कारण बि बणिजे थी, त पोइ हू बि जाॻिया ऐं उन में वधीक दिलचस्पी वठणु शुरू कयाऊं। इन खे हथी ॾियण लाइ त सिंध बम्बई खां जुदा थिए या न थिए, पर मुसलमाननि ऐं हिंदुनि खे सियासी तौरु अलॻि करण लाइ काफ़ी दुही दुखी आहे त इन खे वधीक फूके बंभड़ कयो वञे। बहरहाल सिंध जुदा थी। 1935 वारे एक्ट मुताबिक़ इन ई एक्ट में धार वोट वारो शर्त बि हो।
जेको पहिरियों 1908 में अमल में आयो हो। 1908 खां वठी 1935 ताईं जॾहिं 1935 वारो एक्ट आयो, ओसिताईं कांग्रेस ऐं मुस्लिम लीग वारा हिन ॻाल्हि ते पए अटकिया ऐं पाण में विढ़िया त धार चूंडूं हुजनि या न हुजनि। हिकिड़ा चवनि क़ौम परस्त थियो, गॾियल चूंडुनि वारी ॻाल्हि करियो, हेतिरी नंढी ॻाल्हि में न फासो, इन मां अंग्रेज़ी फ़ाइदो पियो वठे। हू ईअं कोन निकिरंदो। 1908 खां 1935 वारे एक्ट अचण ताईं हिंदुनि ऐं मुस्लमाननि जी लीडरशिप जना सूदो, जना पिण इन वक़्तु क़ौम परस्त हो, पर जेको माण्हू ख़ासि जुदागाना वोटुनि जो हामी हो, उहो हो आगा ख़ान। आगा ख़ान कुझु अंग्रेज़ ऑफिसरनि जी मार्फत किन मुस्लमान नवाबनि, सरदारनि ऐं जागीरदारनि खे गॾु करे वाइसराय लॉर्ड मिंटू सां कलकते में मिलियो। हिन खे अंग्रेज़नि तरफ़ां ई उभारियो वियो हो त धार चूंडुनि जो मुतालबो कयो वञे, छो त मुस्लमाननि जा मुफ़ाद हिंदुस्तान में सवाइ धार चूंडुनि जे महफ़ूज़ न रहंदा। उन्हनि जे वफ़द लाइ अहिड़ो सचो जवाब लॉर्ड मिंटू अॻे ई लिखी वेठो हो। इहा तारीख़ जी हक़ीक़त आहे। मां कंहिं ते इल्ज़ाम नथो हणां, न वरी कंहिं फ़ैसिले खे रद्द थो करियां। गरोही मुफ़ाद पर सियासतदाननि जो ई इहो मामरो उथारियल हो। इहा ई हक़ीक़त आहे। सिंध में बि उहे 1935 आइन तहत जुदागाना चूंडूं थियूं। 1936 जे आख़िर में इहा इलेक्शन थी ऐं 1937 जी शुरूआत में इन जा नतीजा निकिता, जिन में 22 सीटूं सिंध यूनाइटेड पार्टी खे मिलियूं, जेका साईं जीएम सैयद जी क़ौम परस्त जमायत हुई, ऐं 3 सीटूं शेख अब्दुल मजीद सिंधी जी आज़ाद सिंध पार्टी खे मिलियूं। आज़ाद सिंध वारा बि सिंधी नेशनलिस्ट हुआ। 4 जायूं फ़क़ति सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह खे मिलियूं ऐं उन्हनि 4 सीटुनि वारे सर ग़ुलाम हुसैन खे गवर्नर लांसलॉट ग्राहम सॾे चयो त तूं वञी हुकूमत ठाहे। तव्हीं तसवर करे सघो था त इहा कहिड़ी रांदि कई पई वई। सर ग़ुलाम हुसैन चयो त मां मेंबरनि खे पंहिंजे पासे आणींदुसि। संदन पेट जे रस्ते सां हिन वटि फ़क़ति 4 मुस्लमान मेंबर हुआ, पर हिन खे जो गवर्नर सॼो त जेके 11 के 12 आज़ाद चूंडिया हुआ उहे हिंदुनि सूधा ऐं ॿिया मुस्लमान 8 या 9 कांग्रेसी हुआ। महासभाई हिंदू 8 जुदा हुआ। कांग्रेस वारा सर ग़ुलाम हुसैन सां न आया। पहिरियां हिन मेंबरनि खे ॾिनियूं लालचूं, कंहिंखे हिकिड़ी ऑफिस ॾिनाई, कंहिंखे ॿी ऑफिस ॾिनाई। ईअं संदन मिनिस्ट्री ठही वई, पर संदसि मिनिस्ट्री जी वरी बि मेजॉरिटी न थी सघी। इन करे हिन खे मजबूर थियणो पियो त साईं जीएम सैयद वटि अचे ऐं नेशनलिस्टनि जी मदद वठे। साईं जीएम सैयद उन ॻाल्हि जो मौक़ो ॾिसी चयुसि त सिंध हुकूमत जी पहिरीं वज़ारत आहे, इहा हलणु खपे। जेकॾहिं असांखे दावत न मिली आहे त ख़ैर आहे, असीं इक़्तिदार जा बुखिया न आहियूं। तोखे मौक़ो मिलियो आहे, असीं तुंहिंजी मदद कंदासीं, पर तूं असांखे बहितर हुकूमती निज़ाम ॾींदे या ही बहितरी वारा कानून पास कंदे, जहिड़ो कि ज़रई सुधारा, जागीरदारनि जो ख़ात्मो वग़ैरह। अहिड़ो सॼो निज़ाम ठाहे सर ग़ुलाम हुसैन खे ॾिनो वियो, जंहिं पंहिंजी वज़ारत खे बचाइण लाइ इहा ॻाल्हि क़बूल कई। शाह साहब, तव्हां जेकी चयो असीं उहो सभु क़बूल करियूं था। इन खां पोइ साईं जेम सैयद जी ज़ोर भरी छिकताण हर वज़ारत सां शुरू थी। साल खां पोइ मार्च में बजट सेशन वेठो। तेसिताईं सर ग़ुलाम हुसैन वारनि को बि कमु कोन कयो। उहे सभु लिखियल ॻाल्हियूं आहिनि जेकी नई सिंध लाइ जदोजहद किताब में लिखियूं पयूं आहिनि। साईं जो इहो किताब अव्हां खे पढ़णु घुर्जे। असेंबली जी कार्रवाई जूं रिपोर्टूं आहिनि। इन्हनि में लिखियो पियो आहे त कंहिं बि हिकु ॻाल्हि ते अमल न थियो। वज़ारत जी काई सुठी कारकर्दगी न रही। इन करे जॾहिं बजट ते वोट थिया त उन में सर ग़ुलाम हुसैन किरी पियो। हू किरी पियो त ॿी वज़ारत ठही, ख़ान बहादुर अल्लाह बख्श जी। तव्हां खे ताजुब थींदो सर ग़ुलाम हुसैन जे किरदार ते। हू उन वज़ारत में वञी दाख़िल थियो ऐं वज़ारत वरिताईं। तंहिंखां पोइ 5 वज़ारतूं ठहियूं ऐं ड्रथियूं, फ़क़ति इन हिकिड़ी ॻाल्हि ते त सैयद ऐं उन जे साथियुनि बहितर हुकूमती निज़ाम वारी ॻाल्हि ते ज़ोर पए ॾिनो, जंहिं में करप्शन न हुजे। 5 या 6 ई वज़ारतूं इन ई ॻाल्हि ते ड्रथियूं। पहिरीं वज़ारत ठहे बि थी जीएम सैयद जी अॻुवाणी ऐं ताउन सां, पर उहा ॾसियल कमु न पई करे त ड्रहियो पवे। इन ई ॾे वठ में हिंदुनि बि को बहितर रोल अदा न कयो। कांग्रेसिन पिण को भरोसे जहिड़ो किरदार अदा न कयो।
जंहिं करे जीएम सैयद कांग्रेस खां बदज़न थी पियो। इन करे अलामा आया काज़ीअ जे मशवरे सां जिन खेनि सलाह ॾिनी त शाह साहब सिंध में मुस्लमान अणपढ़ियल आहिनि ऐं हिंदू पढ़ियल आहिनि, शहरनि में बि रहनि था, सियासी तरह सुजाग आहिनि, तंहिं करे पंहिंजे फ़ाइदे लाइ कमु करणु घुरनि था। तंहिं करे छो न मुस्लिम लीग में हिसो वरितो वञे ऐं मुस्लमाननि खे जुदागाना तौरु ऑर्गेनाइज़ कयो वञे। पहिरियां मुस्लमाननि खे ऑर्गेनाइज़ करियो, उन्हनि खे होशियार करियो, उन्हनि खे मज़बूत करियो, पोइ ॾिसो त कीअं न हिंदू सियासत में अव्हां सां बहितर रवैयो था अख़्तियार कनि। ऐं फ़क़ति साईं जीएम सैयद इन दलील सबब त मुस्लमान अवाम अक्सरियत में हो, 75 खां 78% मुस्लमान आहिनि ऐं 22% हिंदू आहिनि, पर उहे शहरनि में रहनि था, आहिनि बि असांजा पंहिंजा के दुश्मन कोन्हनि। उन्हनि खे रुगो सम्झाइणो आहे, सियासत में उन्हनि जो पंहिंजो मख़सूस मुफ़ाद आहे ऐं मुस्लमान ज़मींदार बि उन्हनि सां शामिल थी वञनि था। इन ॻाल्हि खे मुंहुं ॾियण लाइ मुस्लमान अवाम खे ऑर्गेनाइज़ कजे, सियासी तरह होशियार कजे त जीअं उहे पंहिंजे हक़नि लाइ उथी बीहनि, त पोइ हिंदू अहिड़ो मनफ़ी किरदारु अदा न करे सघंदा ऐं न वरी मुस्लमान ज़मींदार अहिड़ो मुफ़ाद परस्तीअ वारो किरदारु अदा करे सघंदा। इन विच में पाण जना सां बि मिलिया, जंहिं ते जना बि खेसि चयो त तूं मुस्लिम लीग में छो नथो शामिल थिए। तॾहिं शाह साहब खेसि चयो, आउं त मुस्लिम लीग में अचण लाइ तयारु आहियां, पर हिननि ज़मींदार मेंबरनि जो छा थींदो? उहे त मुफ़ाद परस्त आहिनि, उहे त लालची आहिनि। तॾहिं जना चयुसि, फिकिर न कर, ईंदड़ इलेक्शन ताईं इंतज़ार करियो। ईंदड़ इलेक्शन में शाह साहब सुठनि माण्हुनि खे चूंडींदासीं। बसि इन यकीन दहानी ते साईं जीएम सैयद मुस्लिम लीग में शामिल थियो। पर ॿियूं इलेक्शनूं पूरा 10 साल कोन थियूं, छाकाणि जो महाभारी लड़ाई लॻी वई हुई। इन्हीअ करे 1937 खां 1946 ताईं इलेक्शनूं कोन थियूं। उहा लड़ाई पूरी थी त इलेक्शनूं थियूं। हिकिड़ी इलेक्शन थी फरवरी 1946 में। उन में सैयद जना खे चयो त साईं तव्हां चयो हो त सुठनि माण्हुनि खे चूंडींदासीं। इन ई विच में सैयद मुस्लिम लीग जी एॾी वॾी प्रोपेगेंडा कई हुई जो सॼी सिंध अवाम जी सतह ताईं तालका कमेटियूं ठारायई। ईअं सैयद साहब अवाम में मुस्लिम लीग जूं पाड़ूं पुख़्तियूं कयूं। अहिड़े कम सबब सैयद वटि सिंध में सूबाई मुस्लिम लीग जी मेजॉरिटी हुई। इन इलेक्शन जी टिकट ॾियण लाइ जेको पार्लियामेंट्री बोर्ड ठाहियो वियो, तंहिंमें बि सैयद जी मेजॉरिटी हुई। तॾहिं सैयद जना खे चयो त मूं हिन बुनियाद ते कमु कयो आहे ऐं अव्हां बि वाइदो कयो हो, हाणे अचो त टिकटूं अहिड़नि माण्हुनि खे ॾियूं जेके नस्बतन पढ़ियल ऐं ईमानदार हुजनि, अवाम जा हमदर्द हुजनि। इन मौक़े ते जना पंहिंजे इन वाइदे तां फिरी वियो ऐं हिन खोड़े जी भरवरती, ग़ुलाम हुसैन जी भरवरती ऐं मीरनि ऐं टालपुरनि जी हिमायत कई। हिन अहिड़े मनसूबे सां सभई सीटूं साॻियनि ज़मींदारनि ऐं नवाबनि खे ॾियण पए घुरियूं। इहे साॻिया करप्ट माण्हू मैदान में पए आंदा विया। तॾहिं सैयद साहब जना साहब खे चयो त अवी नथा मञो त मां पंहिंजा माण्हू थो बीहारियां। सैयद साहब सिंध मुस्लिम लीग पार्लियामेंट्री बोर्ड जी सिफारिश ऐं सूबाई मुस्लिम लीग काउंसिल जी पुठभराईअ सां 16 माण्हू बीहारिया ऐं जना जो मुक़ाबिलो कयो। जना सैयद खे मुस्लिम लीग मां ख़ारिज करे छॾियो ऐं पोइ चूंडूं थियूं त कुल असेंबली में 29 मेंबर थिया सर ग़ुलाम हुसैन जे पासे, 30 मेंबर सैयद जे पासे थिया। सर ग़ुलाम हुसैन वटि 29 मेंबर मुस्लमान हुआ, सैयद वटि मुस्लमान बि हुआ ऐं ॿिया बि। उन वक़्तु जेको नओं गवर्नर आयो हो हियोडो, उन ई इहा रांदि कई जो वरी बि सर ग़ुलाम हुसैन खे हुकूमत ठाहिण जी दावत ॾिनई, जंहिंजा 29 मेंबर हुया ऐं सैयद जा 30 मेंबर हुया। तिन लाइ दलील इहो ॾिनई त वॾे में वॾी पार्टी चूंडुनि में बीठल मुस्लिम लीग हुई, इन करे उनखे तो दावत ॾियां त वज़ारत ठाहे। जेका ॻाल्हि सरियन गैर जमहूरी हुई ऐं पार्लियामानी रवायत ऐं जमहूरी असूलनि मूजिब सैयद खे वज़ारत ठाहिण जी दावत मिलण घुरबी हुई, पर ग़ुलाम हुसैन जी वज़ारत ईअं ठही त इहा वरी बि ड्रही पई, छाकाणि त वोटनि ॾियण महल 31 मेंबर सैयद ॾांहुं हलिया विया ऐं हिन वटि मेंबर 28 वञी रहिया, जिन 28 मां बि 3 यूरोपियन हुआ। अहिड़ी हालत में बि सैयद सोभारो थियो ऐं इन मौक़े ते गवर्नर साहब असेंबली मुअत्तल करे छॾी। हिन खे ईअं न करणु घुरिबो हो। वोट थिया हुआ, ग़ुलाम हुसैन हारायो हो, सैयद जी पार्टी खटियो हो, तंहिं करे सैयद खे दावत मिलणु घुरिजे हा, पर छाकाणि त मुस्लिम लीग ते अंग्रेज़ गवर्नर जो हथ हो, इन करे असेंबली ड्राही वई
वरी टियूं इलेक्शनूं करायूं वयूं। इहे चूंडूं नवंबर-डिसंबर 1946 में थियूं, याने उन साल पहिरियों चूंडियूं फरवरी में थियूं, ॿियूं थियूं नवंबर ऐं डिसंबर में। इन्हनि चूंडुनि में मुस्लिम लीग वारनि हेकारे बि संदरो ॿधी चयो त छा बि थी पवे सैयद जी पार्टी खे खटण कोन ॾींदासीं। जना साहब त इहो बि ऐलान कयो त आउं जेकॾहिं बिजली वारे पोल खे वोट ॾियण लाइ चवां त मुसलमानो उन ई खे वोट ॾियो। इहो हो जना जमहूरियत पिसंद। तंहिंखां पोइ ख़ासि तौर ते सैयद जे तक में साम्हूं केरु बीठो? काज़ी अकबर। चूंड थी जंहिंमें सैयद हारायो, चोर दरवाज़ा इस्तेमाल थिया, जाली वोट हलिया, जीअं मुस्लिम लीग जी करायल इलेक्शन में थींदो आयो हो ऐं थींदो आयो आहे। सैयद इन ख़िलाफ़ इलेक्शन ट्रिब्यूनल में पिटीशन विधो, जेको सैयद खटियो। 2 सालनि खां पोइ फ़ैसिलो थियो ऐं काज़ी अकबर 6 सालनि लाइ नाअहल थी वियो ऐं मिनिस्टर पीर इलाही बख्श, जेको उन वक़्तु वज़ीर बणियो हो, उहो बि डिसमिस थी वियो ऐं 6 सालनि लाइ चूंडुनि लाइ नाअहल थियो, छाकाणि त मथस बि इहो साबित थियो त हिन कूड़ा वोट ॾिना हुआ ऐं ॾियारिया हुआ। पर इहा जेका जाली असेंबली अची वई हुई सा ख़तम न थी। उन कम पए कयो। 1947 जे जून महीने में इन ई जाली असेंबली खां इहो वोट वरितो वियो हो त अव्हां खे सिंध लाइ हिंदुस्तान जी पुराणी जोड़जक सां रहण क़बूल आहे या पाकिस्तान जे नाले वारी नई जोड़जक में रहण घुरो था। इन ई जाली असेंबली जेका मुकमिल तौर फाउल हुई, उन खां सिंध लाइ पाकिस्तान में वञण जो वोट वरिताऊं। हाणे आउं पाण नथो चवां, अव्हां खां थो पुछां त ईअं वोट थियो, इहो जाइज़ हो? अहिड़े वोट खे हाणे असीं केतिरे क़दर मञण लाइ पाबंद आहियूं? असीं बि चई सघूं था त तव्हां माण्हुनि खां ज़ोरी जाली वोट वठी ग़लति असेंबली आंदी हुई। बहरहाल पाकिस्तान थियो त हिकदमि सर ग़ुलाम हुसैन खे गवर्नर बनायो वियो ऐं पोइ पाकिस्तान हलियो ऐं तव्हांखे ख़बर आहे त तेसिताईं 55 साल थिया आहिनि त असां पाकिस्तान में कीअं वक़्तु गुज़ारियो आहे। आख़िर में ॿी हिकु वज़ाहत करणु ज़रूरी आहे। सैयद साहब लाइ आम ईअं चवनि था त 1938 जी मुस्लिम लीग कॉन्फ्रेंस में तकरीर कई हुआईं, जंहिंमें सैयद साहब पाकिस्तान जे फ़ाइदे में ॻाल्हायो आहे ऐं 1943 में बि करारदाद पाकिस्तान सिंध असेंबली में पेश करे पास कराई हुआईं। इहा ॻाल्हि सैयद लाइ चवनि था। इन हवाले सां मूं 2 वज़ाहती मज़मून अंग्रेज़ी में लिखिया आहिनि, जिन में मूं असेंबली रिकॉर्ड मां तफ़सीली अंग अखर ॾिना आहिनि त उन वक़्त वारी असेंबली जे हर मेंबर ॻाल्हायो हो ऐं सभिनी ख़ुद इख्तियार ऐं ख़ुद मुख्तियार सिंध जी घुर कई हुई। पंजाब जी सियासी बरतरी ऐं तब्दील न थींदड़ मेजॉरिटी जी हर तरह सां सभिनी मुखालफ़त कई हुई। जिन बि इन मौक़े ते तकरीरूं कयूं, तिन मां हर हिकु ऐं सभिनी जेके चवनि था त 1943 में सैयद साहब करारदाद पाकिस्तान पास करायो, सभिनी मेंबरनि चयो हो त पाकिस्तान में सिंध जी जुदागाना, आज़ादाना, ख़ुद मुख्तियार हैसियत हूंदी, जीअं 1940 वारे पाकिस्तान जे रेज़ोल्यूशन में चयल हो त सावरंटी ऐं ऑटोनॉमी सिंध खे ऐं सभिनी शामिल थींदड़ मुस्लिम मेजॉरिटी जे सूबनि खे ॾिनी वेंदी। सभिनी जिन बि ॻाल्हायो तिन ईअं चयो हो। हाणे तव्हां सैयद ते कीअं था इल्ज़ाम हणो त उन अॼु जहिड़ो पाकिस्तान घुरियो हो? अहिड़ो ई साॻियो मिसाल सैयद जे 1938 वारी तकरीर जो आहे ऐं मूं इन ते बि मज़मून लिखियो आहे। मां चवां थो त इन कॾहिं बि न चयो त हिंद जा सभु मुस्लमान हिकु क़ौम आहिनि। जॾहिं मुस्लिम लीग चयो त हिंदुस्तान जा मुस्लमान क़ौम आहिनि, तॾहिं सैयद चयो हाओ, पर हिंदुस्तानी मुस्लमान धार क़ौम आहिनि। हिंदुनि जी भेट में तफ़ावत ॾिसो सैयद जो। मुस्लमान अलॻि क़ौम आहिनि, हिंदुनि जी भेट में मज़हब मुख़्तलिफ़, तारीख़ मुख़्तलिफ़। मुस्लमाननि हुकूमत कई, हिंदुनि हीअं कयो, मुस्लमाननि हीअं कयो, सभई दलील इन ई जे हक़ में हुआ। हिंदुनि जी मेजॉरिटी जो डपु आहे, इहा ॻाल्हि बि ठीकु आहे, पर हिंदुस्तान जा सभु मुस्लमान पंहिंजी जुदागाना हैसियत में हिकु क़ौम न आहिनि। इहे याने हिंद जा मुस्लमान पाण में मुख़्तलिफ़ क़ौमूं आहिनि। इन करे सिंध में मेजॉरिटी वारे हिसाब सां सिंधी मुस्लमान धार क़ौम आहिनि। पंजाब वारी हैसियत में पंजाब मुस्लमान धार क़ौम आहिनि। बलूचिस्तान वारी हैसियत में बलोच मुस्लमान धार क़ौम आहिनि। पोइ छो उन्हनि खे अव्हां पंहिंजे पंहिंजे हदुनि अंदरि आज़ादी ऐं ख़ुद मुख्तियारी नथा ॾियो?
सैयद साहब लाइ चवनि था त मुतज़ाद क़िस्म वारी सियासत कई अथसि जो कॾहिं हेॾां थी वियो त कॾहिं होॾां, पर अहिड़ी का बि ॻाल्हि कान हुई। हिन जी वाबस्तगी हुई त सिर्फ़ सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां हुई। हिन जी सॼी लाइफ ईअं हुई। आउं चवां थो त शाह लतीफ़, जीएम सैयद ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, छाकाणि जो इहे टेई मुंहिंजे ख़्याल मूजिबि मुकमिल तौर सिंध सां कमिटेड हुआ। संदन ईमान ऐं अक़ीदो हो त सिंध असांजो मादरे वतन आहे ऐं सिंधी जुदा क़ौम हुआ। तंहिंखां पोइ सैयद शिमला में ब्रिटिश कैबिनेट वफ़द सां मिलियो। उन्हनि खेसि चयो त सिंध में मेजॉरिटी में खटे आया आहियो ऐं मुख़ालिफ़ धुर में वेठा आहियो। तव्हीं पंहिंजो बयानु रिकॉर्ड करायो त तव्हीं छा था चाहियो। सैयद उते वियो ऐं मुख़ालिफ़ धुर जे अॻुवाण वारी हैसियत में जेको बयानु ॾिनो अथसि इहो वाज़े आहे। असीं इन महकूमाना नमूने सां पाकिस्तान में न रहंदासीं। असीं पाकिस्तान अंदरि हर सूबे जी मुकमिल ख़ुदि मुख़्तियारी जी हैसियत में रहणु चाहींदासीं। पाकिस्तान अंदरि सूबनि खे हक़ ख़ुदि इरादियत मिलणु घुर्जे, जीअं पाकिस्तान रेज़ोल्यूशन में चयल आहे। इहा आहे हक़ीक़त। सैयद ते अजाए क़िस्म जो इल्ज़ाम तराशियूं त हिन क़िस्म जूं पाकिस्तान वरिताई, यानी अहिड़ो जेको हाणे असांखे मिलियो आहे। अॼु जेका हालत आहे तंहिंमें त पंजाब जी तब्दील न थींदड़ अक्सरियत आहे। करारदादे पाकिस्तान में वाइदो कयल आहे त अवीं असांखे पाकिस्तान अंदरि ख़ुदि मुख़्तियार रहण जो हक़ ॾींदा, सूबनि खे कायन जे तौर बराबरी वारी हैसियत ॾींदा। इहा छो नथा ॾियो? छा पाकिस्तान जे आइन में वाज़े तौर ईअं नथो लिखी सघिजे? हाणे असीं पाकिस्तान में सरीहन नुक़सान हेठि जी रहिया आहियूं। असीं ॾिसूं पिया त हू असां सां कीअं ॿियाई करे रहिया आहिनि। मिसलन पाणी जे मसइले में, ज़मीन जे मामले में, नौकरियुनि जे मामले में। जेका बि नौकरी थिए थी इन लाइ ॿाहिरियां माण्हू था अचनि। सवें हज़ारें बेशुमार नौकरियूं सिंध में खंड जे कारखाननि ऐं ॿियनि मैदाननि में आहिनि। उन्हनि ते ॿाहिरियां माण्हू वेठा आहिनि। मुस्लमान बिरादरी जी ॻाल्हि कंदे सभई हक़ हिकिड़ी अक्सरियत वारी क़ौम जे हवाले कयूं वेठा आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ सुञाण भाइरो भेनरो, मुंहिंजी ॼाण ऐं यकीन मुताबिक़ सैयद इन इल्ज़ाम खां आजो आहे त हुन पाकिस्तान में असांखे ज़बरदस्ती रहण लाइ आमादा कयो या मजबूर कयो। सामाईन, हाणे अव्हां साईं मोहम्मद इब्राहिम जोए जी कयल सदारती तकरीर ॿुधी, जेका हिन रहबर सिंध साईं जीएम सैयद जे 100 साला तकरीब में कई हुई। हाणे प्रोग्राम कुझु वर किताब मांखे अॻिते वधायूं था ऐं ॿिए किताब फ़िक्री तहरीरूं, जंहिंमें सिंध जे ॾाहे सियासतदान ऐं इमाम इनकलाब मौलाना उबैदुल्ला सिंधी जो मज़मून, जंहिंजो उनवान आहे इनकलाब लाइ तालीम ऐं तरबियत जी अहमियत, पेश करे रहिया आहियूं। इमाम इनकलाब मौलाना उबैदुल्ला सिंधी पंहिंजे मज़मून में लिखे थो त शाह वलीउल्लाह साहब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्की ज़िंदगीअ जा बुनियादी असूल मुक़रर कया आहिनि। इन सिलसिले में असांखे ॿुधायो अथनि त कंहिं बि निज़ाम जी जॻह ते ॿिए निज़ाम खे आणण लाइ हिकु ज़माने ताईं तयारी करणी पवंदी आहे। इन जे लाइ कारकुननि जी तयारी ऐं तरबियत बि ज़रूरी हूंदी आहे। तंहिं करे इन अरसे में अदम तशद्दुद जी पाबंदी लाज़मी आहे। इन्हनि असूलनि जी ताबेदारी ऐं उन जे तरीक़े मुताबिक़ तयारी लाइ इंडियन नेशनल कांग्रेस में असांखे वसी मैदान मिले थो। इन खे साम्हूं रखंदे असां कांग्रेस में नई पार्टी ठाहिण चाहियूं था। असल ॻाल्हि हीअ आहे त असांजी क़ौम पुराणा हिकमत अमलीअ जा असूल विसारे चुकी आहे। हाणे उहा यूरोपियन तरीक़े, साइंस, टेक्नोलॉजी ऐं जंगी फ़न जे निज़ाम हुकूमत खे सिखी करे कामयाब थी सघे थी। अफ़गानिस्तान, तुर्की ऐं अरबी मुल्क यकीनन सभ जा सभु यूरोपी तरीक़े ते पंहिंजी हुकूमती नए सिर जोड़ जक करे रहिया आहिनि। लेकिन असांजो मुल्क यूरोप खां केतिरनि ई बुनियादी मामलनि में मुख़्तलिफ़ आहे। यूरोप में तालीम आम आहे, प्रेस जी तरक़ी ऐं फ़ौजी ख़िदमत जी लाज़िम हुजण करे इनकलाब लाइ मैदान साफ़ थी चुको हुयो। असांजो अवाम इल्म खां नावाकुफ़ ऐं फ़ौजी नज़्म ज़ब्त खां हज़ारें कोह परे आहे। इन करे उहे यूरोप जे तरीक़े ते इनकलाब खे कॾहिं बि संभाले न सघंदा। अहिड़े इनकलाब जो मौजूदा ज़माने में 2 भेरा तजुर्बो थी चुको आहे। पहिरियों तजुर्बो रूस में थियो। रूस में आम तालीम घणी कान हुई। तॾहिं बि इनकलाब जे परस्तारनि तय करे छॾियो त
हू इनकलाब खे कामयाब बनाए ॾेखारींदा, पर उहे 100% में नाकाम रहिया। शिकस्त खां पोइ उन्हनि आम तालीम खे बुनियादी करार ॾींदे जबर ऐं डिक्टेटरशिप खां कमु वरितो। अहिड़ी रीत मुल्क जो हिकु हिसो तयारु कयाऊं ऐं उन जे लाइ इनकलाबी निज़ाम में मुनासिब तब्दीलियूं आंदाऊं। तॾहिं वञी किथे हुकूमत हलाए सघिया। जेके माण्हू कार्ल मार्क्स जा पका पोइ लॻा आहिनि, उहे लेनिन जे कम खे कॾहिं बि तारीफ़ जी नज़र सां नथा ॾिसी सघनि। लेनिन काफ़ी अहिड़ियूं तब्दीलियूं मंज़ूर करे वरितियूं हुयूं जेके उन जे मुल्क लाइ ज़रूरी हुयूं। रूसी इनकलाब खे हिंदुस्तान में वेही पढ़ंदड़ अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां कॾहिं बि वाक़ुफ़ नथा थी सघनि। ॿियो भेरो तुर्की में इनकलाब आयो। रूसी अवाम त फिल जुमिला इब्तदाई तालीम हुई, पर तुर्की इन खां बि नावाक़ुफ़ हुयो। मुस्तफ़ा कमाल मजबूर हुयो जो अरबी ज़बान ऐं अरबी रस्मुल ख़त खे क़ते तौर ते छॾे करे पंहिंजे मुल्क वासियुनि खे मादरी ज़बान रोमन अखरनि में सेखारे, जेतोणीकि हू पंहिंजी डिक्टेटरशिप ऐं ताक़त जे ज़ोर ते तमामु जल्द हिकु पार्टी ठाहिण में कामयाब थी वियो। पर असांजो मुल्क रूस ऐं तुर्की ॿिन्ही खां पोइते आहे। बेशक असां वटि हिकु मुख़्तसिर विचोलो तबिको पैदा थी चुको आहे जेको यूरोप जे समूरनि इल्मनि खे ॼाणे थो, इहो ई कांग्रेस खे हलाए थो, इहो ई इनकलाब जूं उमेदूं रखियूं वेठो आहे। मगर इनकलाब अवाम जे भाईचारे खां सवाइ कामयाब न थींदो आहे ऐं ही उहे माण्हू आहिनि जेके हिंदुस्तानी अवाम जे वेझो वञण बि पसंदि नथा कनि। इन में शक न आहे त गांधी जी इन्हनि समूरियुनि शयुनि खे सम्झे थो, पर हू गुजरात खां ॿाहिरि हिंदुस्तान जे कंहिं टुकड़े में पंहिंजे नमूने जी हुकूमत नथो ठाहे सघे। इंसानियत जे आम फ़ाइदे लाइ पंहिंजी जान कुर्बान करण जो जज़्बो पैदा करण ई इनकलाब जो असुल बुनियाद आहे। इहा शइ गांधी जी पंहिंजी शख़्सियत में त कमाल जे हद ताईं मौजूदु आहे, लेकिन उन जे अक़ीदतमंदनि में शायदि 1% बि मस हुजे। असां पंहिंजे पढ़ियल ॻढ़ियल नौजवाननि में क़ुरान करीम जे इरशाद मुताबिक़ इंसानियत जे सुधारे लाइ कुर्बानीअ जो जज़्बो इंतहाई आसानी सां पैदा करे सघूं था। क़ुरान मजीद जो ही मक़सद मुक़ररु करण लाइ इमाम वलीउल्लाह असांजी नज़र में मुनफ़र्द आहे। तंहिं करे असां उन खां सवाइ कंहिंजी तफ़सीर खे क़बूल नथा करे सघूं। असां जहिड़ी तरह पंहिंजे नौजवान खे क़ुरान अज़ीम जी तालीम जी मदद सां हिन बुलंद मक़सद ॾांहुं वठी था अचूं, अहिड़ी तरह जेकॾहिं हिंदू पढ़ियल ॻढ़ियल नौजवान असां ते एतमाद करे त असां उन खे बि वलीउल्लाह फ़िलासफ़ी पढ़ाए भगवत गीता जी तालीम ज़रिए इन ई मक़सद ॾांहुं वठी ईंदासूं। साॻियो नमूनो असांजे बाइबल खे मञींदड़ क़ौमुनि सां रहंदो। असां वलीउल्लाह फ़िलासफ़ी मुताबिक़ बाइबल पढ़ाए उन्हनि खे बि समूरी इंसानियत जे मुफ़ाद ते गॾु करे छॾींदासूं। मतिलब त मौलाना शेख अल हिंद असांखे 3 शयूं ॾसे विया आहिनि। पहिरियों ही त पाण दर्जे तकमील में शाह वलीउल्लाह जो फ़लसफ़ो ऐं मौलाना मोहम्मद कासिम जी हिकमत दाख़िल करायाऊं। ॿियो सियासी तहरीक में देवबंद जमायत सां गॾु अलीगढ़ पार्टी खे बराबरी वारे दर्जे ते शामिल करण मंज़ूर कयाऊं। टियों ही त इंडियन नेशनल कांग्रेस में घिड़ी करे ॿाहिरियनि इस्लामी मुल्कनि जी सियासत खां अलहदगी इख्तियार करे कम करण जी राह समझायाऊं। असांजो ही चवण पहिरें यूरोपी थियो जो असल मक़सद ही आहे त असां पाण में जंगी ताक़त ऐं हरबी कुवत पैदा कयूं। शाह वलीउल्लाह पंहिंजी किताब ख़ैर कसीर सिफ़ा 113 में लिखे थो त हुकूमत हलाइण जी सलाहियत हिंदुस्तान जे मुसलमाननि खां अफ़गाननि ॾांहुं मुंतक़िल थी वई आहे, पर जंहिं क़ौम खां मरण मारण जी ताक़त खसी वई हुजे उहा कॾहिं बि तरक़ी नथी करे सघे। मुस्तक़बिल में हू पंहिंजी पोरियतुनि खे फ़ौजी तालीम ॾेई सघंदा, तंहिं करे पोरियतनि खे बि यूरोपियन बनाइणो पवंदो। जेकॾहिं क़ौमी ज़िंदगी में पोरियतनि जी अहमियत जो इनकार कयो वियो त इन जो वजूद ई बेकार थी पवंदो। पोरिये खां नफ़रत वारा उहे लानत जा जरासीम जेके मस्जिदुनि ऐं ख़ानकाहुनि दरगाहुनि खां फैलजनि था ऐं क़ौम खे नामर्दी सेखारण जो नालो उन्हनि इस्लाम रखियो आहे। मज़कूरा वक़्तु अचण खां पहिरियां ई असां खेनि ख़तमु करणु चाहियूं था। असांजे आम माण्हुनि खे तुर्कनि वांगुरु ज़िंदगी बसर करणु सेखारणु घुर्जे। तुर्कनि में बि अहिड़ी तरह बेईमान माण्हू मौजूदु आहिनि जीअं असां वटि आहिनि,
पर तुर्की क़ौम जे ईमान में मजमूई तौर ते जंहिंखे शुबो थी सघे थो उहो अहमक आहे। हाणे तुर्कनि पंहिंजो क़ौमी तरीक़ो यूरोपियनिज़म बनाए वरितो आहे। असां इन मुस्लिम क़ौम जी तरक़ी याफ़्ता नमूने वांगुरु पंहिंजी क़ौम खे तयारु करणु घुरूं था। मां रूस ऐं तुर्कीअ में इनक़िलाबी जमायतुनि जो काफ़ी तजुर्बो कयो आहे। उहे सभई हिकु नज़रिए ते हली रहिया आहिनि। उन्हनि जूं ॿोलियूं मुख़्तलिफ़ आहिनि, उन्हनि जा मज़हब मुख़्तलिफ़ आहिनि, पर मुआशरत जो तरीक़ो सभिनी में मुश्तरक आहे। असां वटि समझदार तबिके खे हिते हिकु शुबो हूंदो आहे त अंग्रेज़ी कॉलेजनि ऐं अंग्रेज़ी दफ़्तरनि मां असांजो नौजवान सवाइ यूरोपियन फैशन जे ॿियो कुझु नथो सिखी सघे। इन समझदार तबिके ॾिठो त ही नौजवान मुलाज़मत सां पैसा कमाए थो ऐं पंहिंजूं ज़रूरतूं एतिरे क़दुरु वधाए थो जो पीउ ॾाॾे जी मिल्कियत बि उन ई फैशन परस्तीअ ते ख़तमु करे छॾे थो ऐं पोइ नज़ाकत, बुज़दिली ऐं नामर्दीअ जो पूरो पूरो नमूनो थो बणिजी पवे ऐं ॾींहुं राति इहा रिट लॻायूं वेठो आहे त यूरोपियन थियण खां सवाइ इंसान नथो सॾाए सघे। असांखे पाण इन टोले सां पंहिंजी ज़िंदगीअ में काफ़ी वास्तो पवंदो रहियो आहे। असां पंहिंजे आगाटे हिंदुस्तानी ज़िंदगीअ में खाउन नफ़रत कंदा हुआसूं ऐं पंहिंजी क़ौम खे इन यूरोपी असर खां बचाइण लाइ कोशिश करणु पंहिंजो फ़र्ज़ सम्झंदा हुआसूं। हाणे असांजी ज़हनियत हीअ थी चुकी आहे त असां इन नाज़ुक जिस्म माण्हुनि बजाए पंहिंजे पोरियतनि खे यूरोपियन बणायूं था। असांजो यूरोपियनिज़म जो पहिरियों तजुर्बो ग़लति ऐं बेफ़ाइदो साबित थियो। असां पंहिंजी क़ौम जे कारकुन अंसर खे जेको असांजे मुल्क में घणो करे पोरियत आहे इक़्तिसादी मुसीबतुनि में जकड़ियल ॾिसूं था। इन्हनि मुसीबतुनि खां निजात ॾियारणु क़ौम जे तशख़ुस लाइ ज़रूरी आहे ऐं उन जी निजात जो ॿियो को बि ज़रियो नाहे सवाइ इन जे जो हीउ अंसर पंहिंजे सुधारे लाइ उथी बीहे, पर इन सुधारे लाइ इन खे तालीम ॾियणु ज़रूरी आहे। सरमाएदार हुकूमत तालीम क़ौम जे कुझु फ़र्दनि लाइ मख़सूस करे छॾी आहे ऐं हीउ नामुमकिन आहे जो असां पंहिंजी पोरियतनि खे कॉलेज जो ग्रेजुएट बनाए सघूं, मगर यूरोप जे तरीक़े ते पोरियतनि खे तालीम याफ़्ता बनाए सघिजे थो। लेकिन सभ खां पहिरियां ई उन्हनि खे पंहिंजी मादरी ज़बान में लिखणु पढ़णु सिखणु घुर्जे। असां टाइप राइटर मशीन जे ज़रिए पंहिंजनि ॿारनि खे 2-3 कलाकनि में पंहिंजी मादरी ज़बान में लिखणु पढ़णु सेखारे सघूं था। सिपाही थियण लाइ एतिरी तालीम ज़रूरी आहे। हिन तालीम ते एतिरो बि ख़र्च नथो अचे जेतिरो कॉलेज में ग्रेजुएट बणजण ते अचे थो ऐं इंसान फैशन परस्तीअ जो शिकार बणिजी नज़ाकत ऐं बुज़दिली जो निशानो बणिजी सघे थो। जंहिं वक़्तु असां पंहिंजी मादरी ज़बान में लिखणु पढ़णु सिखी वियासूं त हर ॿोली में तालीम ॾियण लाइ हिकु मरकज़ी प्रेस काफ़ी आहे। उतां माहवार रिसाला निकिरंदा, हफ़्तेवार पर्चा हूंदा, रोज़नामा हूंदा ऐं हर शख़्स पंहिंजी ज़बान में घर वेठे पढ़ी सघंदो। क़ौमुनि खे अहिड़ी तरह तालीम ॾियण जी सहूलियत जीअं हिन ज़माने में मौजूदु आहे अॻे दौर में कंहिंजे बि ख़्याल में न हुई। तंहिं करे इन मां असांखे फ़ाइदो वठणु घुर्जे। मथे ज़िक्र कयल दुनियावी तालीम हासिल करण खां पोइ मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ॿियो प्रोग्राम बि आहे। मां घटि में घटि क़ुरान अज़ीम जी 40 सूरतुनि जो तफ़सीर करे उनखे क़ौम जी मादरी ज़बान में प्रेस जे ज़रिए उन्हनि जे घरनि में पहुचाईंदुसि। इन खां पोइ खेनि को बि दजाल दीन खां भटकाए न सघंदो सवाइ उन्हनि माण्हुनि जे जेके दजालियत ते ॻंढ ॿधी बीठा हुजनि। मुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी मक़सदु इहा ई आख़िरी शइ आहे, पर इहो पहिरियां ई तालीम ते छॾियल आहे। इन करे मां इन ते ज़ोर ॾींदो आहियां। हाणे इन खां बहितर को बि ॿियो प्रोग्राम हुजे त मुंहिंजा मुखातिब इहो मुंहिंजे आॾो आणनि, मां उनखे मञींदुसि। मुस्लिम लीग जे मेंबरनि जूं स्कीमूं जेके सॼी उमिरि अंग्रेज़ी दफ़्तरनि में कमु कंदा रहिया या कंहिं आलिम जूं तजवीज़ूं जेको गुज़िरियल वॾनि जे तरीक़े जो त माहिर आहे पर इन यूरोप जो हिकु हरफ़ बि नथो ॼाणे जंहिं समूरनि इस्लामी सल्तनतुनि खे हज़म करे छॾियो आहे। मतिलब त उन्हनि माण्हुनि जूं स्कीमूं ऐं तजवीज़ूं जेके ख़ालिद बिन वलीद ऐं फारूक आज़म जो नालो वठी पेश कयूं वञनि थियूं, मां नथो ॿुधणु चाहियां। फारूक आज़म खे सम्झण लाइ घटि में घटि शाह वलीउल्लाह जी हुकूमत अमली खे सम्झणु ज़रूरी आहे। जेकॾहिं संदसि हिकमत जो हिकु सिफ़ो बि जेको गौर सां पढ़ंदो उहो यूरोप खे सभ खां पहिरियां ई सम्झंदो
उहे सल्फ जो नालो वठंदड़ वीचारा आम तौर ते हक़ीक़तुनि खां बेख़बर आहिनि। सामईन, अव्हां इमाम इनकलाब मौलाना उबैदुल्ला सिंधीअ जो फ़िक्री मज़मून जंहिंजो उनवान हुयो इनकलाब लाइ तालीम ऐं तरबियत जी अहमियत पेश कयो वियो। प्रोग्राम जो टियों किताब ओ को ॿियो फ़हम जे मज़मून जंहिंजो उनवान आहे फ़िलसुफ़नि खे ख़िताब। किताब जो लेखक आहे तालीमदान ऐं ॾाहो अलामा आया काज़ी। इहो बि हिकु दौर हो जॾहिं मज़हब फ़क़ति चंद पादरियुनि जी मीरास हुई ऐं सियासत ते फ़क़ति बादशाहनि ऐं उन्हनि जे मातहत चंद अमीरनि जो कब्ज़ो हो। जॾहिं ब्राह्मणनि ऐं ख़ानदानी अमीरनि खां सवाइ ॿियो को बि मंदर में घिड़ी न सघंदो हो, न कि देवताउनि जो दर्शन करे सघंदो हो। अदना दर्जे जे माण्हुनि खे त मजाल ई कान हुई जो मुक़दस मंदर जे वेझो बि वञी सघनि। हाणे त इहो पादरी तबिको दुनिया जे अक्सर मुल्कनि में पंहिंजी ताक़त ऐं तवानाई विञाए चुको आहे। अमीर तबिके जो बि साॻियो ई हाल आहे, पर फ़लसफ़े जा पुराणा दाई ऐं मुबलिग़ अञा इन ते पंहिंजो कब्ज़ो ॼमाई वेठा आहिनि। जेसिताईं कंहिं शख़्स अफ़लातून ऐं कांट, अरस्तू, हेगल, शोपेनहार ऐं नेतशी खे ख़िराज अक़ीदत पेश न कई आहे, तेसिताईं हिन खे मजाल ई न आहे जो हू फ़िलसफ़ाना मसइलनि मुतलिक़ पंहिंजी लबकुशाई बि करे सघे। छा हिकु रिवाजी इंसान खे एतिरी आज़ादी आहे जो हू फ़लसफ़े खे वेझो बि वञी सघे? छा फ़लसफ़े जे बुनियादी मसइलनि में तब्दीली करणु मुमकिन आहे? जेकॾहिं आहे त पोइ फ़लसफ़े जे हामियुनि खे घुर्जे त जेके मसइला कार्लाइल पेश कया आहिनि तिन खे क़बूल कनि। साहिब मौसूफ़ जी नज़र में हस्ब ज़ेल मसइला फ़लसफ़े सां तालुक़ रखनि था। आउं छा आहियां? ही काइनात जंहिं में आउं रहां थो सा छा आहे? ज़िंदगी छा आहे? मौत छा आहे? आउं छा में अक़ीदो रखां? मूंखे छा करणो आहे? हिते मुनासिब आहे त इन्हनि ज़रियनि जो बि ज़िक्र कजे जेके कार्लाइल जी निगाह में मज़कूरा मसइलनि जी गिरह कुशाई करे सघनि था। साहिब ममदूह जी नज़र में इन्हनि पेचीदा मसइलनि जो हल न ऊचनि आसमाननि में आहे, न ई सितारनि में, न यूनानी मुतनाज़ा फ़िरक़नि जे लफ़ाज़ीअ में, त न संदन लफ़ाज़ी दलीलबाज़ीअ में, न यहूदियुनि जी मुबहम रिवायतुनि में, ऐं न अवाइली अरबनि जी बेमाना रस्मी सनम परस्तीअ में। हाणे अचो त इन्हे ते गौर करियूं जंहिंखे कार्लाइल यूनानियुनि जी लफ़्ज़ी दलीलबाज़ी सॾे थो। जेतोणीकि रॉबर्ट बर्फू यूनानियुनि जी तहसीन कंदे संदसि लफ़ाज़ी फ़लसफ़े खे जज़्बा इस्तेमाल ऐं अक़ल पैशन ऑफ रेशनलिज़म सां मौसूफ़ थो करे। बर्फू चवे थो त यूनानियुनि खे क़यास आराई, इस्तदलाल, मनाज़िरे ऐं मुबासे सां बेपनाह इश्क़ हूंदो हो। सियासी नज़रियनि ऐं हुकूमत जे मसइलनि ते बहस मुबाहिसे जो असल मक़सदु कानून साज़ी न हो, बल्कि फ़क़ति तनक़ीद ऐं इख़्तिलाफ़ राय जो इज़हार। हता के इहो रवाज संदन ज़िंदगीअ जे हर पहलू में सरायत करे वियो हो। यूनानियुनि खे फ़साहत ऐं बलागत सां ख़ासि उल्फ़त हुई, पर दलीलबाज़ी संदन फ़साहत ऐं बलागत जो हिकु बेबहा ज़ेवर हुई। इस्तदलाल ऐं क़यास जा त कोॾिया हूंदा हुआ, दलीलबाज़ी ऐं बहस मुबाहिसो संदन मक़बूल तरीन विंदर हूंदी हुई। मनाज़रो फ़क़ति मनाज़िरे ख़ातिर कंदा हुआ। यूनानी मुक़रर जी महबूब तरीन मश्क इहा ई हूंदी हुई त हू मंतकी दलील ज़रिए को नुक़्तो साबित करे ऐं वरी ॿिए ॾींहुं पंहिंजे मंतकी इस्तदलाल सां साॻी साबित थियल नुक़्ते खे बातिल करे ॾेखारे। इस्तदलाल जी बीमारी मजन घर करे वेही हुई। उहे फ़क़ति मंतक ताईं महदूद रहिया ऐं अक़ली तफ़क्कुर जी असलियत ऐं माहियत खे पहुची कोन सघिया। फितरत ऐं काइनात ते गौर करण ऐं उन्हनि जी गहराइनि खे पहुचण खां कासिर रहिया। तफ़्तीश, तजसुस ऐं तजुर्बनि जे तरीक़नि खां बेबहरो रहिजी विया। इन्हे करे साइंस जो इल्मु खाउन छॾाइजी वियो
तारीख़ी नुक़्ते निगाह खां यूनानियुनि को साइंसी दौर जो आगाज़ न कयो आहे। साइंस जो हक़ीक़ी दौर पोइ रूनुमा थियो, छाकाणि त यूनानियुनि खे हक़ीक़त दानीअ लाइ जंहिं ते साइंस जो बुनियाद आहे को उमंग ई कोन हो, न मंझंदि हक़ाइक़ जी असलियत लहण लाइ को जनून हो, न वरी हक़ जे सही मक़सद खे अया करण लाइ मंझंदि का तड़प मौजूद हुई। जेकॾहिं रॉबर्ट बर्फू खे यूनानियुनि जे ॾोराहनि सवटनि याने हिंदी आर्यन जे तिर्ज़ बयान जी बख़ूबी ख़बर हुजे हा त जेकर हू उन्हनि जी लफ़ाज़ी बहसनि खे जज़्बा इस्तेमाल अकुल जे बरक्स चवे हा, जिन अपशदनि जो मुतालो कयो हूंदो उन्हनि खे मालूम हूंदो त जंहिंखे अक़लियत रेशनलिज़म सॾियो वञे थो सो दरअसल फन इस्तदलाल हो, जंहिंजा न सिर्फ़ सोफ़स्ताई फ़ैलसोफ़ दिलदादा हुआ पर सकरात ख़ुदि शेदाई हो। हिन मां साफ़ साबित थो थिए त इंसानी नस्ल जीअं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ हयातियाती दौरनि मां तरक़ी कंदो आयो आहे, तीअं संदसि ज़हनी नशोनुमा ऐं इर्तिक़ा पिणु थींदो रहियो आहे। जीअं हिकु नंढड़ो ॿारु हलणु सिखंदो आहे ऐं फ़क़ति हलण ख़ातिर ई हलंदो आहे ऐं ईअं करण में ई खेसि ख़ुशी पए ईंदी आहे, अगरचे क़दम क़दम ते हू धिका बि पयो खाईंदो आहे, तीअं उन ज़माने में इंसान जी बांबड़ा पाईंदड़ ज़हन खे बि जॾहिं पंहिंजी कुवत इस्तदलाल जो अहसास थियो त उहो बि बहस ख़ातिरी बहस में दिलचस्पी वठण लॻो। इहो न सोचियाई त इन ई बहस मां नफ़ो या नुक़सान कहिड़ो थींदो। बर्फू जे चवण मुताबिक़ इहो ई सबबु आहे जो उन ई दौर जे माण्हुनि ज़िंदगीअ जे मसइलनि खे हल करण जी कॾहिं बि कोशिश कान कई ऐं न वरी उहे कंहिं ख़ासि नतीजनि ते पहुता। जेकॾहिं उहे किन नतीजनि खे पहुता बि आहिनि त सिर्फ़ संदन वजदानी झलकियुनि जे करे ऐं न तख़लीक़ी ऐं अक़ली दलीलनि जे रस्ते। जीअं अफ़लातून जी किन ख़ासि नज़रियुनि मां ज़ाहिर आहे, अफ़लातून जेकॾहिं के अहम ॻाल्हियूं चयूं आहिनि त फ़क़ति शाइर जी हैसियत में, अगरचे गाहे गाहे शाइरनि जी शिकायत बि कई अथसि, मगर अफ़लातून फ़ैलसोफ़ जी हैसियत में फ़क़ति लफ़्ज़नि जो भंडार आहे जंहिंमां को बि मसइलो हल नथो थिए। क़दीम फ़लसफ़ो घणो करे वजदानी, फ़र्ज़ी, ज़नी ऐं वहमी आहे। क़दीम मंतक़ जी हालत बि साॻी आहे, ॿियो त छॾियो, पर इन ई ज़माने जे नाम निहाद इस्तक़राई मंतक़ जी बि हालत साॻी आहे। उहो किताब जंहिं हिकमत ऐं फ़लसफ़े जे आलम में इनक़लाब आंदो सो क़ुरान शरीफ़ आहे, जंहिं में चयल आहे त बुनियादी हक़ाइक़ खे ॼाणण खां सवाइ हक़ीक़तुल क़स्वा मुतलिक़ वहम गुमान खां कम वठनि था, जहिड़ी तरह अयाम जाहिलियत में कयो वेंदो हो। अॻिते हली क़ुरान शरीफ़ ईमान वारनि खे हुकुम ॾिए थो त बुनियादी हक़ाइक़ खे मालूम करण लाइ अवी आलम तिबियात, इंसानी नफ़्स, इंसानी तारीख़ जो गहरो मुताइलो ऐं मुशाहिदो करियो। इन ई तजसुस ऐं तफ़हस खे जारी रखो ऐं सारी रखो। इन ई मुताले ऐं मुशाहिदे मां नतीजा अख़ज़ करियो। वरी ॿिए हंधि क़ुरान शरीफ़ में आहे त माण्हुनि खे घुर्जे त दुनिया जो बख़ूबी सैर ऐं सियाहत कनि ऐं मालूम कनि इब्दाए ख़ल्क़ किथां ऐं कीअं थी। क़ुरान शरीफ़ इहो बि हुकुम ॾिए थो त ख़ुदा जी ज़ात मुतलिक़ जा बेसूद क़यास आराई ऐं ज़न परवरी कई वञे थी सा बंदि थियणु घुर्जे। इन ई जो असर इहो थियो जो इंसान पंहिंजे जुस्तजूअ खे जारी रखियो। अलबत्ता गुज़िरियल 300 सालनि जी ज़ोरह गुदाज़ महिनत ऐं मुशक़त कोशिश ऐं काविश बाद बि फ़लसफ़ियाना क़यास आराई साइंस जी बुनियादी हक़ाइक़ ते मुबनी न रही। मां ब तबियात जे आलम में जेके तलाश ऐं तजसुस जा क़दीम तरीक़ा हुआ से ई क़ाबिज़ रहिया ऐं इन ई जो नतीजो इहो निकितो जो अॼु फ़लसफ़ो मुर्दा थी चुको आहे। उन जी हालत हिकु बोसीदा लाश जे मिसल आहे। इहो फ़लसफ़ो जो साइंसी हक़ाइक़ ते मुबनी हुजे तंहिं त अञा जनम ई कोन वरितो आहे। ही मुनासिब आहे त सबूतियत पॉज़िटिविज़म जो बि ज़िक्र कजे। आगस्त कोमत हिकु वॾी ख़िदमत कई आहे जो इंसान खे यादि ॾियारियो अथसि त पुराणे तख़युल ते मुबनी दीन
ख़ारिजुल वक़्तु थी चुको आहे ऐं साइंस इन जो नेमल बदल आहे। जेतोणीक इन ई चवण में हू दुरुस्त आहे। ताम हिन खां हिकु संगीन फिरोगुज़ाश थी आहे। साहिब मौसूफ़ इन ॻाल्हि ते ज़ोर ई कोन ॾिनो आहे त साइंस जे मुताले जो मक़सदु आहे त के हक़ीक़तूं ॻोल्हे लहिजनि ऐं जिन जे बिना ते फ़लसफ़ो पंहिंजा नतीजा अख़ज़ करे सघे ऐं इहे इक़दार जेके फ़क़ति मज़हबी अक़ीदत जी बुनियाद ते क़बूल कया वञनि था तिन जे लिम ताईं पहुचण में फ़लसफ़ो मदद करे सघे। आख़िरीन शरह दीन नबी सलम जी नज़र में फ़लसफ़े जो मक़सदु आहे त मज़हबी अक़ीदत जी तस्दीक अकुल ऐं बुरहान जे ज़रिए थिए, यानी त दीन ख़ुद ब ख़ुद फ़लसफ़ो बणिजी पवे, पर इहा नोयत अञा कान पहुती आहे छाकाणि त फ़लसफ़ो बर्फू जे ख़्याल मुताबिक़ रस्मियत, शख़्सियत ऐं सियादत जो ग़ुलाम बणिजी पियो आहे। इहा बि हक़ीक़त आहे त फ़लसफ़ी रस्मियत ऐं सियादत जे करे ॾाढो सुठो आहे। रस्मी तिर्ज़े तख़युल, सर्दमोरी ऐं क़ौमियत पिसंदीअ फ़लसफ़े जी तरक़ीअ में हिकु आइनी दीवार खड़ी करे छॾी आहे। फ़लसफ़ो मामूली इंसान जी पहुच खां परे थी पियो आहे छाकाणि त फ़लसफ़े जा पेशवा ज़ाती तफ़रीक़ जी बिना ते ॿिए कंहिंखे बि फ़लसफ़े जे दायरे में दाख़िल थियण नथा ॾियनि। वरी जो फ़लसफ़े खे मरसूम, मख़सूस ऐं सकयुल इस्तिलाही लफ़्ज़नि में पेश कयो वियो आहे तंहिं त वेतर मसइलनि खे मुंझाए विधो आहे। ज़िंदगी जा मसइला अॻे ई मुश्किल आहिनि, तंहिं करे उन्हनि खे हल करण लाइ सादगी ऐं सलासत खां कमु वठणु घुर्जे। जेकॾहिं असीं चाहियूं था त फ़लसफ़ो आम मुरविज थिए ऐं आम माण्हू पंहिंजनि अक़ीदनि खे अक़ली ऐं इल्मी सूरत ॾेई सघनि, जेकॾहिं इंसान जो मक़सदु आहे त तालीम आम थिए ऐं इल्मी रोशनी हर हंधि पखिड़िजे, त ही वक़्तु आहे जो असीं फ़लसफ़े जे बुनियादी मसइलनि जी तश्कील में इनक़लाब आणियूं ऐं उन्हनि खे पेश करण लाइ आसान ऐं सवला नमूना इजाद करियूं। जीअं असीं साइंसी तहक़ीक़ात जी बुनियाद ते फ़लसफ़ाना नताइज अख़ज़ करे सघूं, पोइ उहा तहक़ीक़ात चाहे अलहयात, फ़ल्कियात या तबैयात सां वास्तो रखंदड़ हुजे या तबक़ात, हयातियात, ज़मान व मकान या फ़ौकुल ज़मान सां। मौजूदा वक़्त में जेको निफ़ाक़ ऐं फ़साद आहे तंहिंजा ॿ मुख्य सबब आहिनि। पहिरियों ऐं सभ खां अहम तरीन सबब ही आहे जो असीं इहो फ़लसफ़ो पैदा करे न सघिया आहियूं जो मौजूदा साइंसी तहक़ीक़ात ते मुबनी ऐं उन जे मुताबिक़ हुजे। ॿियो त असां जेको इल्मु हासिल कयो आहे तंहिं सां पंहिंजी ज़हनी ऐं अमली ज़िंदगीअ खे हमरिकाब न रखियो अथऊं जो इहो इल्मु ख़ुदि उन्हनि इक़दार खे जेके असां फ़क़ति बतौर अक़ीदत क़बूल कया आहिनि बख़ूबी साबित करे सघे। फ़लसफ़े जी तजदीदी उहो कमु अंजाम ॾेई सघे थी जेकॾहिं असांजी ख़्वाहिश आहे त अहिड़े क़िस्म जी फ़िज़ा पैदा थिए त असांखे घुर्जे त असीं बाहमी तफ़रीक़, तंग ज़हनियत ऐं क़ौमी मुफ़ादात खे तर्क करे हक़ीक़त खे हासिल करण लाइ कोशिश करियूं। मौजूदा वक़्त में सालिमियत ऐं दयानतदारीअ जी ज़रूरत आहे। इहा सदाकत ऐं ईमानदारी न फ़क़ति असांजी शख़्सियत खे सालिमियत बख़्शींदी बल्कि सारी इंसान ज़ात ऐं काइनात खे मुतहद करे छॾींदी। इन ई ॻाल्हि ते शायदि अव्हां खे अजब लॻे त इन ई सालिमियत ऐं सदाकत इंटीग्रिटी जो इतिहाद इंटीग्रेशन सां कहिड़ो वास्तो आहे। इहो इतिहादी दरअसल फ़लसफ़े जो हिकु अहम मक़सदु आहे। कहिड़ी न अजब जी ॻाल्हि आहे जो असांजे आबाओ अजदाद जी ॿोलीअ में होलनेस सालिमियत खे हेल्थनेस सिहत ऐं होलीनेस तक़दुस सां मुतरादिफ़ कयो वियो आहे। फ़लसफ़े जो मक़सदु इहो आहे त अफ़राद, बनी नोए इंसान ऐं काइनात जे हर तबिके में इतिहाद आणे मंझंदि एतिरी तनज़ीम ऐं वहदत साबित करे जीअं उहे सभु हिकु नज़र अचनि। इहा ई जवाबदारी अवां फ़िलसुफ़ हज़रात ते आयद थिए थी। शल अल्लाह ताला अवां खे तेज़ीअ सां इन ई राह ते गामज़न करे। सामईन, कुझु वर्ग किताब मां प्रोग्राम पेश कयो वियो। अॼोके प्रोग्राम में 3 किताब पढ़िया विया
जिन में फिक्री तहरीरूं, विरचीअ न वेठी, उहो को ॿियो फॉर्म शामिल आहिनि। सामई उमेद तव्हांखे ही प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। असांखे पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब इंसान जो बहितरीन साथी ऐं रहनुमा आहे। असांखे पंहिंजी अमली ज़िंदगी में पेश ईंदड़ हालतुनि ऐं माहौल खे सम्झण ऐं उन्हनि खे बहितर नमूने फेस करण में किताब सभ खां अहम किरदार अदा कनि था। चवंदा आहिनि त इल्मु दौलत खां वधीक वॾो हथियार आहे। दौलत तव्हां खां फुरिजी सघे थी, पर इल्मु तव्हां खां को बि फुरे नथो सघे। ॾुखे वक़्त में इल्मु तव्हांखे हिम्मत ऐं फ़हम ॾिए थो ऐं हालतुनि जो मुक़ाबिलो करण लाइ रहनुमाई करे थो। सामईन, हिन प्रोग्राम जी मार्फत असां अव्हांखे दुनिया में मज़ामती तहरीकुनि ऐं शख़्सियतुनि जे कयल जदोजहद खां आगाह कंदा आहियूं। सिंध जेका हज़ारनि सालनि जी मज़ामती तारीख़ जी अमीन आहे, हिन पंहिंजे वजूद जी बकाउ लाइ वेड़ विड़ी आहे। ख़ुशहाल ऐं ज़रख़ेज़ हुजण करे धारिया सिंध ते हमला कंदा रहिया आहिनि ऐं सिंधियुनि हर हमले आवर सां मुहाॾो अटकायो आहे। सिंधी अक्सर आज़ाद रहिया आहिनि त इन ई दौर दौरान हिननि सिंध जी आज़ादी जी हिफ़ाज़त लाइ वेड़ कई आहे, या जॾहिं धारियुनि जा ग़ुलाम रहिया आहिनि त इन ग़ुलामीअ जे ख़ात्मे लाइ विढ़ंदा रहिया आहिनि। इन मौक़े ते असां गुज़ारिश कंदासूं त हिन ॾुखी ऐं महिलाती घड़ीअ में हर मज़लूम खे ॿिए मज़लूम सां हथ हथ में ॾेई हिक ॿिए जो भरजलू थियणु घुरिजे, हिक ॿिए जो सहारो थियणु घुरिजे। छाकाणि जो हिकु ॻाल्हि वाज़े थी वई आहे त सिंध में सरमाएदार, असांजो हुकुमरान तबिको जंहिंमें जागीरदार वॾेरा शामिल आहिनि, जंहिंजो असल चहिरो वाज़े थी साम्हूं आयो आहे, हू पंहिंजे अवाम जी ताक़त ते इक़्तिदार जे ऐवाननि में पहुचनि था ऐं इक़्तिदारी ताक़त ऐं इख़्तियार पंहिंजे मिसकीन अवाम जी हालत सुधारण बजाए उन खे पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे मुफ़ादनि जे पूराए लाइ इस्तेमालु कनि था ऐं रातो रात वॾा सरमाएदार थी वञनि था। ॿिए तरफ़ हिननि जे आसिरे ते मिसकीन अवाम ॾींहों ॾींहुं गुरबत, इफ़लास ऐं तंगदस्ती जो शिकार थींदो पियो वञे। असांजा हुकुमरान अवाम खे इक़्तिदार जो ज़रियो त सम्झनि था, पर उन्हनि लाइ कुझु करण लाइ तयारु कोन आहिनि। ॿिए तरफ़ मिसकीन ऐं मज़लूम सिंधी हिन वक़्तु इंतिहाई बेवसी वारी सूरतहाल जो शिकार आहे। पैसे जी हवस असांजे हुकुमरान ऐं कामूर खे अंधो करे छॾियो आहे। हू हर हालत में ॾोकड़नि जी हासिलात लाइ ॾींहुं राति जाखुड़नि था। हुकुमराननि जे अहिड़े कुधे ऐं इंसानियत खां किरियल अमल करे सिंधी समाज किरी पट पियो आहे। इन ई सूरतहाल सिंधी माण्हुनि में ॿियनि ते भाड़ण बजाए पाण कुझु करण वारी वाट ते हली पियो आहे। सामईन, मुंहिंजे प्रोग्राम कुझु वर किताब मां जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। सामईन पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इन ई आस ऐं उमेद सां इजाज़त ॾींदा त सदाईं सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन